तरफ़ां इहो माई न्याणी दरगाह में जेको इहो मुशाइरो मुनक़द कयो वियो आहे, आउं ख़िराज तहसीन पेश करियां थो अवामी प्रेस क्लब जे समूरनि दोस्तनि जो ऐं माई न्याणी दरगाह जे इंतिज़ामिया जो। ही हिकिड़ी तमामु घणी सुठी एक्टिविटी आहे, पॉज़िटिव एक्टिविटी आहे ऐं असांजे मुआशिरे में इन ॻाल्हि जी तमामु ज़रूरत आहे त असां पंहिंजे एहसासात ऐं जज़्बात जो इज़हार करियूं ऐं शाइरी जे वसीले क़ौम जे अंदरि हिकिड़ो सुजागी पैदा करियूं ऐं क़ौम खे बेदार करण जी कोशिशि करियूं ऐं जेके मसाइल आहिनि, जेके असांजा सूर आहिनि, उन्हनि खे असां हाईलाइट करियूं शाइरी जे ज़रिए। ख़ासि तौर असांजे मलीर जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे शाइरी वसीले पेश करियूं ऐं हीउ जेको मुशाइरो आहे हीउ मलीर जे माहौलियात जे हवाले सां आहे ऐं तमामु सुठी काविश आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। सालाना बुनियाद ते अदबी सरगर्मियूं थियणु घुरिजनि। हिते हिकु तरफ़ त नौजवाननि खे, शाइरनि खे पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि जो इज़हार जो मौक़ो मिलंदो ऐं क़ौम जे नाले बि हिकिड़ो सुठो पैगाम ईंदो ऐं हुकुमरान तबिके जे नाले बि हिकिड़ो पैगाम वेंदो। उमेदु आहे त असांजो समाज जेके इल्मी शख़्सियात आहिनि, जेके बाज़ौक़ माण्हू आहिनि, उहो इन्हनि प्रोग्रामनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा ऐं इहे प्रोग्राम हिकिड़े रिवायत तौरु हर साल मल्हाईंदा वेंदा। तव्हांजी वॾी महिरबानी।